बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम। हिकु भेरे सुकरात रस्ते सां वञी पियो त इन खे हिकिड़े नौजवान रोकियो ऐं हुन सुकरात खे सवाल कयो त कुझु माण्हू मूंखे टोकूंदा कनि पिया। सुकरात हुन सां गॾिजी रवानो थियो त वाक़ई घिटीअ में 4-5 माण्हू जेके उते मौजूदु हुया उहे उन नौजवान खे टोकूं कनि पिया, उन ते खिलनि पिया त सुकरात हुन सां गॾु चयो त अचु मूंसां रवानो थी। उहे अॻिते हलंदा विया त हिकिड़ो गॾु बीठो थियो। इतफ़ाक़ सां उन गॾु लत जो हईं त ज़रे घटि उहा लत सुकरात खे लॻी वई त सुकरात चयो त ज़रूरी हाणे मां हिन गॾु खे मुक़दमो कयां, हिन गॾु खे धकु हणां या हिन गॾु खे वापसि मां बि लत हणां। त नौजवान मुस्कुरायो चई कॾहिं कॾहिं हर ॻाल्हि जो जवाबु न आहे ॾिबो ऐं हर ॻाल्हि जो बहितरीनु जवाबु इहो हूंदो आहे त तव्हां हुनखे ख़ामोशीअ सां बर्दाश्त कयो ऐं हुतां गुज़री वञो। कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके हर भरू तव्हां असां ते तंज़ कंदा आहिनि ऐं उन्हनि जो को बि जवाज़ या उन्हनि वटि को बि वाज़े दलील न हूंदो आहे ऐं अहिड़नि माण्हुनि लाइ इहो ई चयो वेंदो आहे त तव्हां उन्हनि खे दरगुज़र कयो ऐं हूअं बि इहो चयो वियो आहे त जंहिं दरगुज़र कयो उहो कामयाबु थी वियो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।